नाज़रीन, दौड़ वेझो बुछेरी में दरगाह सैयद शहनशाह बुखारी ते सूफियाणी महफ़िल मुनक़िद कई वई, जंहिंमें फ़नकारनि क़सीदा ऐं कलाम चई महफ़िल में मौजूद माण्हुनि खे झुमाए छॾियो। रिपोर्ट करे रहियो आहे निसार लाशारी। दौड़ वेझो बुछेरी में अंजुमन गुलामान कलंदर पारां मौला अली जी शान में सूफियाणी महफ़िल मुनक़िद कई वई, जंहिंमें भिटाई ग्रुप जे सरवाण सूफ़ी उमर फारूक चंड, सखी जामलातार ग्रुप जे अॻवान दिलदार हुसैन सूमरे सूफियाणे ज़िकिर सां महफ़िल में वजद तारी करे छॾियो। प्रोग्राम जे मेहमाननि ऐं मेज़बाननि पंहिंजा वीचार आवाज़ टीवी न्यूज़ सां कुझु हिन रीति वंडिया। दुनिया जेको आहे सो हिन वक़्तु तमामु बहरान में आहे। उन बहरान मां निकिरण जो हिकिड़ो ई हल आहे त असां जेको आहे सो अल्लाह जे महबूब सां रुजू कयूं ऐं असां जेको आहे जेका सिलसिलो आहे अंजुमन गुलाम कलंदर उन सिलसिले जे कड़ी सां दोस्तनि खे मैसेज कंदासीं त पाण बि दुरूद पढ़नि ऐं पंहिंजे घर में पंहिंजे दोस्तनि खे बि जेको आहे उनजो मैसेज कनि ऐं उन्हनि खे बि पढ़ाइनि त इंशाअल्लाह असांजे मुल्क तां असांजे क़ौम तां इहे जेके ॾमर आहिनि, इहे जेके तूफ़ानी जेके असां ते जेके हमला थियंदा इहे ख़तमु थी वेंदा। जीअं त असां तव्हांजे चैनल जे थ्रू पंहिंजे प्यारनि मुस्लमाननि भाइरनि खे इहो पैगाम ॾियूं था, बाबा साईं ये आख़िरी दौर आहे। हिन शइ जे वसीले असां इंसान ज़ात सां प्यार मोहब्बत जो हिकिड़ो दर्स मिले थो, सबक़ मिले थो। असां तव्हांखे ये हथ अदब जा ॿधी गुज़ारिश कयूं था त नफ़रतूं जेको साड़ बुग़्ज़ हसद में कुछ भी कोन्हे, जेका शइ मोहब्बत में आहे उहा शइ कंहिं शइ में कान्हे का। काइनात मौला मुश्किल कुशा शेर खुदा जो ॾिहाड़ो आहे, उनजी शान में असां कलंदरनि जेका असां दुरूद पाक जी महफ़िल सजाई आहे ऐं हिते हर महीने दुरूद पाक जी महफ़िल थींदी आहे। हेड़नि महफ़िलुनि जो दुरूद पाक जो मक़सदु जेको हो उहो आहे त हिन क़ौम खे असां इश्क में आणियूं, अलाह ऐं अलाह सां इश्क कनि त हिन क़ौम में जेको सुधारो अचे, उनजा अख़लाक़ सुधरनि। असांजो ही प्रोग्राम अंजुमन गुलामान कलंदर प्रे फार्म था साईं शहनशाह बुखारी जे रोज़े ते मौला काइनात मौला अली मुश्किल कुशा जो जश्न मल्हायो वेंदो आहे। पर असांजो कमु असल इश्क मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्रचार करणु आहे। दुरूद जेको कलंदर लाल साईं बाबा साईं अहमद अली कुरैशी ऐं साईं मोहम्मद अली मुस्तफ़ा छा हिन खे फैलायो। असांजी इन रूहानी महफ़िल जो गॾिजाणीअ जो वसीले सां सभिनी दोस्तनि खे इहा गुज़ारिश आहे, अचो वधि में वधि दुरूद पढ़ो। प्रोग्राम में मौजूद अॻवाननि इहो पैगाम ॾींदे चयो सिंध जे असलोकी मज़हब रवादारी खे हथी ॾिनी वञे, जीअं नफ़रतुनि खे पोइते धिकी करे इंसानियत जा मोहब्बत जे सबक़ खे आम कयो वञे। कैमरामैन मेहताब अली डाहिर सां गॾु निसार लाशारी, आवाज़ टीवी न्यूज़, दौड़।